सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों भाइरों, एक अल्लाह जे सालिह आरिफ बिल्लाह बाने मखदूमुल औलिया हजरत बहरान साईं रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक में रब करीम असां खे हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे। अल्लाह जे दोस्तन जा जिते आस्थाना हूंदा आहिनि उते रब जूं रहमतूं वसदियूं आहिनि। ऐं असांजा सुन्नी औलिया जिते बि आहिनि, जिते बि उन्हनि जूं मज़ारूं ऐं दरबारूं आहिनि, उन सां गॾु मस्जिदूं बि ज़रूरु आहिनि। इहो उञाण आहे त असां सुन्नी, असांजा मशाइख अल्लाह जी इबादत जो शरफ़ रखण वारा आहियूं। अल्लाह जे मस्जिदनि खे आबाद करण वारी जमात आहे त अहले सुन्नत। सलात शरीफ। प्यारा दोस्तों, तव्हां जेके सुञाणनि था जेके नथा सुञाणनि, तो खुश नसीबी आहे जो साईं मदीने आलिया में रहंदा आहिनि। साईं जा पाड़ेसी आहिनि। मदीने वारे साईं जे पाड़े जी हिकु शख्सियत अॼु असांजे मजलिस में, असांजे लाइ हिन मजलिस जे लाइ बि एज़ाज़ आहे। एक अल्लाह जे वलीअ जो उर्स आहे, ॿिए तरफ़ मदीने वारे साईं जे मेराज पाक जो महीनो आहे। सोने नबी जे मेराज जी मुतबरक महफिल आहे। अल्लाह जी रहमत मां उम्मीद आहे त अॼु जेकी बि दिल में तमन्नाऊं खणी आया आहियो, हर हिक जी मुराद रब पूरी फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा नजम सूरत जा जेके अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, इन्हनि मुबारक लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं जे मेराज जो ज़िक्र कुरान में बयान फरमायो। अञा बि चओ सुभान अल्लाह। दिलियूं हाज़िर आहिनि। जीअं जिस्म खणी आया आहियो जलसे में, तीअं दिलियूं बि हाज़िर कयो त मज़ो ईंदो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं के जेको शरफ़ मेराज नसीब फरमायो, इहो अहिड़ो त लाज़वाल ऐं बेमिसाल मोजज़ो आहे जो इहो शरफ़ ऐं एज़ाज़ न कंहिंखे अॻे मिलियो, न कंहिंखे पोइ मिली सघंदो। हर नबी के रब मोजज़ा ॾिना,
दिना आला मकाम दिना हर नबी के रब करीम इज्जत नहीं अजमत सा नवाजो हर नबी के रब रिफअत बुलंदी दिनी पर तुझे मुझे नबी दी रिफअत दे मकाम आला जे बराबर न को वियो न वनी सगंदो अल्लाह तबारक व तआला मुझे सोने नबी के मेराज वाली रात जेके मुशाहिदा जेकी राज ए इसरार देखाया गुच्छा ए कूड़ा राज जनका अज ताई के आगाही न मिली हुई से सब राज मदीने वाले साईं ते रब खोले छड़िया वे रब जी उछी उछी मखलूक जेका के न ॾिठी हुई सा मदीने वाले साईं के रब देखा खलकत ॾिठई पर शबे मेराज खुद खालिक अकबर पंजो जलवो पंजो जमाल लाजवाल पंजो हुस्न बेमिसाल रब्बे करीम बिना पर्दे जे मुझे महबूब मदीने वाले साईं के देखे यो मसलो उम्मत के अंदर इख्तिलाफी रहो बाज आले इल्म चौजाहिन तो हुजूर जो मेराज मनामी थियो निंद्र में थियो ख्वाब में थियो बाज चौजाहिन तो मेराज रूहानी थियो मेराज जिस्मानी न थियो पर असा अहले सुन्नत जो ईमान अकीदो आ तो मदीने वाले साईं निंद्र में न सुचाई में ज़ाहिर जे जिस्म पाक सा अर्शे मुअल्ला का मथे वनी मकाम का ला मकाम ते वनी करे रब जी जात जो बेपर्दा जलवो ॾिठो जेके इन गाल में इख्तिलाफ रखन था उन्हनि जी अज़मत पंहिंजी जाइ ते आ उन्हनि जा दलाइल पंहिंजी जाइ ते हिन असां उन्हनि जो इनकार नथा कयूं उन्हनि जे शान में को लफ्ज़ भी नथा ॻाल्हाइण चाहियूं पर असां खे जेको पंहिंजे मशाइख खां पंहिंजे उलमा खां ऐं अहले दिल ऐं उर्फा खां जेका ॻाल्हि मिली आहे असां उन जी पैरवी करण वारा असांजो ईमान आ त मदीने वाले साईं के रब करीम पंहिंजो जलवो ऐं जमाल बिना पर्दे जे ॾेखारियो अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ मूं पढ़िया रब तो फरमाए मा कज़बल फुआद मा रआ दिल उन शय जो इनकार न कयो जेकी कुछ अखियुनि ॾिठो जो अखियुनि सां ॾिठई दिल उन जो इनकार न कयो तवज्जो आहे मा कज़बल फुआद मा रआ अफतुमारूनहु अला मा यरा ए इंसानो छा तव्हां उन सां झगड़ो था कयो इन ॻाल्हि में जेका शइ हुन ॾिठी आहे तव्हां इनकार था कयो त हिकु भेरो न ॾिठई मां रब जो फरमाया वलक़द रआहु नज़लतन उखरा उन ॾिसण वारे ॿियो भेरो बि उहो जलवो ॾिठो ॾिसण जा ॿ क़िस्म आहिनि हिकड़ो आ ॾिसण अखियुनि सां ॿियो आ ॾिसण दिल सां अखियूं ॾिसंदियूं आहिनि ऐं दिल बि ॾिसंदी आहे फिटाई तो फरमाए त उपटियां त अंधियूं पूरियां पिरी पसंद वञो रोज़ रसन में हबीबाणी हुजे फिटाई फरमाए तो त हिकड़ियूं अखियूं हे हिन मथे में ॿियूं अखियूं हिन दिल में जे हे अखियूं खोलियां थो ॿाहिरि वारियूं ज़ाहिर वारियूं अखियूं खोलियां थो त अंदर वारियूं अखियूं बंदि हिन पर ॿाहिरि वारियूं बंदि करे अंदर वारियूं अखियूं जो खोलिया त वञो रोज़ रस
ॾींहं न, 2 ॾींहं न, 4 ॾींहं न, साल महीनो न, वाड़े फिटाई रब जो रहमतूं हुजनि तुंहिंजे फिट ते। फरमाए थो वञो रोज़ रसन में हथी पाणे हुजरे हर ॾींहं में हे अंदर वारियूं दीदूं वञी हबीबनि जे हुजरे खे पसंदियूं हिन यार जो जलवो ऐं जमाल ॾिसंदियूं हिन त इहे अखियूं दिल वारियूं हिन ही अखियूं ज़ाहिर वारियूं। कॾहिं ईअं थींदो आहे जो अखियूं कंहिं शइ खे ॾिसंदियूं आहिनि पर दिल उहा शइ मञंदी न आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। मिसाल साईं हज़रत मौलाना अली मोहम्मद साहब अल्लाह से इनखे सेहत सां वॾी जमा रखे, अल्लाह इनखे ख़ुशि आबाद रखे। साईं खे मिसाल ख़ुदा ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मां मदीने शरीफ में मस्जिद नबवी में साईं खे ॾिठो, ज़ियारत बि कयमि में साईं सां भाकुर पाए मिलियुमि कि अॼु मिलिया न भाकुर पाए ईअं मदीने में मुलाक़ात थी। सो साईं खे मां उते ॾिठो, मां जहाज़ में हिते पहुतुसि दादूअ में त हिते जो अचां त साईं अॻ में मूंखां वेठो आहे। मां चिताए ॾिसां थो साईं साॻियो आहे को ॿियो आहे। अखियुनि त ॾिठो पर दिलि खे यकीन न पियो, यार कल्ह त मदीने में ॾिसी आयुसि। मां त जहाज़ ते साईं कीअं आयो, मूंखां अॻ में कीअं पहुतो? समझो था न, कॾहिं कॾहिं माण्हू अख सां का शइ ॾिसंदो आहे पर दिलि ॾिसंदी न आहे, दिलि उन ॻाल्हि ते यकीन न करे सघंदी आहे। के शयूं अहिड़ियूं त अजीब हूंदियूं आहिनि, अहिड़ा त मुशाहिदा अकुल खे महवे हैरत करण वारा हूंदा आहिनि जो अखियूं ॾिसंदियूं आहिनि, दिलि तस्लीम न कंदी आहे। पर रब थो फरमाए इहे मामला तव्हांजा हूंदा, मुंहिंजे नबी जो अखियुनि सां ॾिठो दिलि बि उनखे मञे। जो जलवो, जो जमाल, जो मुशाहिदो, जो तजल्लो अखियुनि सां ॾिठई, दिलि उन जो इनकार न कयो, दिलि बि उन शइ खे तस्लीम कयो। मां सागल रब फरमाता मां कंदबल फुआद मां रहा, दिलि उन शइ जो इनकार न कयो जो जलवो अखियुनि ॾिठो। अब तुम्हारू वला मा यारा, छा तव्हां उन महबूब सां झगड़ो था कयो उन ॻाल्हियुनि ते जेको जलवो पाण ॾिसी आयो आहे? तव्हां न ॾिठो, न उन जाइ ते हुयो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे यार छा ॾिठो? मुंहिंजे महबूब छा ॾिठो, मूं उनखे छा ॾेखारियो? सुभान अल्लाह। अब तुम्हारू छा पोइ तव्हां हिन ॻाल्हि ते उन सां झगड़ो था कयो, उन सां बासु मुबासो था कयो? ॾिठो हूंदई, न ॾिठो हूंदई, कीअं ॾिठो हूंदई, कहिड़ी तरह ॾिठो हूंदई, तव्हां बास न कयो। मां रब थो ऐलान कयां वलक़द रआहु नज़लतन उख़रा, मुंहिंजे महबूब इहो जलवो ॿियो भेरो बि ॾिठो। हिकिड़ो भेरो बि ॾिठई, वरी ॿियो भेरो बि ॾिठई। पर क़ुरान में इहो लब वाज़े न कयो त जलवो कहिड़ो हुयो, ॾिठई त छा ॾिठई, जलवो हुयो त छाचो जलवो हुयो, ॾिठई त कंहिंखे ॾिठई, ॾिठई त कीअं ॾिठई। क़ुरान जो तफ़सीर हदीस कंदी आहे, छो त जंहिंखे क़ुरान नाज़िल थियो उहो ई क़ुरान खे वधीक सम्झो ऐं उन ई क़ुरान जी वधीक तफ़सीर ऐं तशरीह उम्मत खे ॿुधाई। अज़ीज़ान गिरामी, इन आयत जे तहत या त हुजूर बयान कनि या हुजूर जा असहाबी बयान कनि। जने मदीने वारे साईं जे मथे क़ुरान जी वधीक ख़बर हूंदी या 15वीं सदी जे मौलवी खे वधीक ख़बर हूंदी? जवाब ॾियो, मौलवी जो इल्मु मथे या असहाबी जो इल्मु मथे? मथे घड़ी चौके जो इल्मु मथे असहाबी, मतलब समझी वहाबी केर? असहाबी।
हिन उम्मत जो सब का वडो कुरान जो मुफस्सिर हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो वलकद रआह नज़लतन उखरा काल रआ रब्बहु अज़्ज़ वजल। जेको जलवो मदीने वाले ॾिठो अखियुनि सां ॾिठई दिल उन जो इनकार न कयो। जंहिंजे रब फरमाए तो झगड़ो बि न कयो। जंहिंजे लाइ रब फरमाए तो ॿियो भेरो बि उहो जलवो ॾिठई। उहो जलवो छा हुयो? कंहिंखे ॾिठई? कंहिंजो मुशाहिदो कयई? हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मदीने वाले साईं रआ रब्बहु अज़्ज़ वजल महबूब करीम पंहिंजे रब करीम के पाण ॾिठो। कंहिंखे ॾिठई? रब जी ज़ात खे ॾिठई। हीअ रिवायत इमाम आजरी किताब शरीयह में आंदी आ। किताब सुन्नह में इब्न अबी आसिम या रिवायत आंदी आ। इमाम तबरानी माजम कबीर में या रिवायत आंदी आ। इमाम दारकुतनी रोयतुल्लाह किताब जे अंदर या रिवायत आंदी आ। हजरत इब्न अब्बास तो चवे त महबूब करीम जेको ॿियो भेरो जलवो ॾिठो उहो छा हुयो? रब जी ज़ात जो हुस्न बेमिसाल। जेके रब जेको गैबुल गुयूब कुछ का कुछी ज़ात जेके ला तुदरिकुल अबसार अखियूं उन जो इदराक न करे सघंदियूं आहिनि। जेके न के नबी ॾिठो न के फरिश्ते ॾिठो न जिब्रील ऐं मीकाईल ॾिठो न इसराफील ऐं इज़राईल ॾिठो न के मखलूक ॾिठो न के उलुल अज़्म रसूल ॾिठो न नबी पैगंबर ॾिठो पर जे ॾिठो त तुंहिंजे मुंहिंजे नबी मोहम्मद करीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿी रिवायत इमाम आजुरी किताब शरीयह जिल्द 3 सुफ़ो नंबर 542 में उहा रिवायत भी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां है। फरमाए तो त खुद मदीने वाले साईं फरमायो। पहली रिवायत हुई वो असर हुयो इब्न अब्बास का। वो तशरीह तफसीर हुयो इब्न अब्बास कयो। ही आहे रिवायत खुद मदीने वाले साईं फरमायो। अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रायतु रब्बी अज़्ज़ वजल। मदीने वाले साईं फरमायो त शबे मेराज मूं पाण पंहिंजे रब अज़्ज़ वजल जो दीदार कयो। गांव ठरी वाले न ठरी दादू वाला दिल खुश थे वाले न थे। सुभान अल्लाह। हज़रत मूसा में हो तूर सेना जबल ते रब के चे रब हुकुम के सच तूर सेना जबल ते आ त मां रब तोखे तौरात अता थो कया। पर ये न ॻाल्हाईंदो साईं ये न तौरात जूं तस्दीक़ ॾींदो साईं। पहिरें 30 ॾींहं यको रोज़ो रखो 30 ॾींहं यको इबादत कर मुंहिंजी। पोइ 30 ॾींहं सॼो ज़ुल्क़ाद जो महीनो हज़रत मूसा कलीमुल्लाह 30 ॾींहं मुसलसल रोज़े में गुज़ारियो। 30 ॾींहं अल्लाह जे नबी रब जी इबादत ऐं बंदगी में गुज़ारियो। पोइ जॾहिं 30 ॾींहं पूरा थिया मौला हाणे करम थिए। रब फरमाए वञा तरस अञा 10 ॾींहं ॿिया बि रोज़ा रखणा अथई। चिल्लो कर पूरो चिल्लो। हिकिड़ा ते कंध ते बिस्तरो रखी बि चिल्लो कमाइण वेंदा आहिनि न। उहो चिल्लो न जो ज़ाल जा हक़ छुटा औलाद जा हक़ छुटा बच्चा ॿार को न्याणियूं जवान वेठियूं उहे उते छुटियूं हे 40 ॾींहं जो चिल्ले कमाइण। समझो था ॻाल्हि खे? इहो चिल्लो न अल्लाह जे नबी के रब कोहे तूर ते घुरायो ऐं रब्बुल आलमीन फरमायो त हे मूसा आ
मां तोखे तौरात बि ॾींदुसि ऐं तोसां गुफ्तगू बि कंदुसि सुभान अल्लाह वो हजरत मूसा कलीमुल्लाह 40 ॾींहं चिल्लो पूरो कयो जेॾी 40 ॾींहं पूरा थिया ज़ुल्काद जो महीनो सॼो ऐं ज़ुल्हज जा 10 ॾिहाड़ा 10 ज़ुल्हज जंहिंखे तूं असां ईद उल अज़हा करे मल्हाईंदा आहियूं उहो ॾिहाड़ो थियो ज़ुल्हज जी 10 तारीख़ वारो उन ॾींहं ते रब्बुल आलमीन जल्ल जलालहू हज़रत मूसा कलीमुल्लाह सां गुफ्तगू कई हज़रत मूसा सां रब ॻाल्हियूं कयूं कचहरी कई गुफ्तगू कई पर गुफ्तगू थिए पई विच में पर्दा हुया दीदार न पियो थिए सिर्फ गुफ्तार दीदार न हो जी ॾिसो न जेकॾहिं ॿ ॼणा पाण में ॻाल्हाइनि ऐं विच में पर्दो हुजे त ॾिसण वारे खे मज़ो ईंदो मिसाल मां मातली जो आयो आहियां तव्हां मूंखे ॾिसो था मां तव्हांखे ॾिसां थो पर जे विच में हीअं पर्दो हुजे दिलि चवंदी न साईं इहो पर्दो त हटाए त असां ॾिसूं त सही तकरीर त तुंहिंजी ॿुधूं था पिया पर पर्दो त हटाए पुट इश्क वारे मोहबत वारे जी दिलि चवंदी न जेॾीमहिल हज़रत मूसा रब परवरदिगार पालनहार सां ॻाल्हाए पियो त ओॾीमहिल रब्बुल आलमीन जो क़ुर में फरमायो लम्मा जाअ मूसा लिमीकातिना जॾहिं मूसा कलीमुल्लाह असांजे मीकात ते असांजे मुक़रर कयल मियाद ते उन जाइ ते उन मकाम ते उन वक्त ते पहुतो वकल्लमहु रब्बुहु त अल्लाह उन जे परवरदिगार उन सां कलाम कयो गुफ्तगू कई जेॾीमहिल गुफ्तगू हले पई न क़ाल रब्बि अरिनी अंज़ुर इलैक हज़रत मूसा अर्ज़ कयो मालिक अरिनी मूंखे ॾेखार अरिनी मूंखे ॾेखार अंज़ुर इलैक तोॾे निहारियां तुंहिंजो जलवो ॾिसां तुंहिंजो दर्शन कयां तुंहिंजो हुस्न बेमिसाल ॾिसां मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो जलवो ॾेखार क़ाल लन तरानी रब फरमाए ए मूसा तूं ॾिसी न सघंदे ईअं न चई त नथो ॾेखारियो आहे समझण जी ॻाल्हि आहे ईअं न फरमाई त नथो ॾेखारियो आहे रब फरमाए लन तरानी तूं ॾिसी न सघंदे मां त ॾेखारियां मां त जलवो ज़ाहिर कयां मां त पंहिंजो दीदार हुस्न जमाले जहां आरा ज़ाहिर कयां पर लन तरानी तूं ॾिसी न सघंदे इन जलवे खे ॾिसण जे लाइ बि जोत खपे इन जलवे खे ॾिसण जे लाइ बि हिम्मत जी ज़रूरत आहे लन तरानी तूं ॾिसी न सघंदे वो रब्बुल आलमीन फरमायो वलाकिन इंजुर इलल जबल भला हाणे हीअं कर इन जबल खे ॾिस ये 2 जबल हुया मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो दूर सेना जबल ते मां हिकिड़ी राति बि रही आयो आहियां हिकिड़ो जबल हुयो जंहिंखे सॾिबो आहे जबल मूसा ॿियो जबल आहे जंहिंजो नालो आहे जबल तजल्ली हिकिड़े जबल ते अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह जलवा फरोज़ हुयो गुफ्तगू हले पई ऐं रब फरमात वलाकिन इंजुर इलल जबल इन जबल ॾे ॾिस मां पंहिंजी तजल्ली इन जबल ते थो विझां पंहिंजे हुस्न जो परतवो पंहिंजे सिफ़ाती हुस्न जो परतवो इन जबल जे मथां थो विझां पोइ فإن استقر مكانه فسوف تراني जेकॾहिं जबल पंहिंजी जाइ ते बीही वियो त पोइ अनकरीब तूं बि मूंखे ॾिसी सघंदे हाणे जबल खे ॾिस जबल ॾे निहार वलाकिन उनजुर इलल जबल ऐं पर जबल खे ॾिस वो
फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल जअलहु दक्कन व खर्र मूसा सइका। दिलमन रब जे हुस्न जो परतवो जबल जे मथा पियो त जबल पुरजा पुरजा थी ऐं मूसा कलीमुल्लाह बेहोश थी किरी पियो। हजरत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो। उहा परतवो उहा तजल्ली वो हुस्न उलूहियत जे सिफात जो परतवो हजरत मूसा का बर्दाश्त थी न सकियो। कुरान जो फरमाए त खर मूसा साइका मूसा किरी पियो पर किरियो भी ये जो बेहोश ओ फलम्मा अफाक जदे उहा कैफियत न थी चवण लॻो सुभानक तुब्तु इलैक तुंहिंजी ज़ात पाक आहे मूं तौबा कई तुब्तु इलैक मूं तौबा कई। अजीब ॻाल्हि आहे। हिकिड़ी रिवायत में अचे थो त जेॾीमहिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब जो दीदार पे तलब कयो त रब फरमाए त ला ताकुल अमवाल अल यतामा या मूसा ए मूसा यतीमन जो माल न खा। कि मौला मां त तुंहिंजो दीदार थो घुरां कहिड़े यतीम जो माल खाधुम। रब फरमाए त मूसा जेको मुंहिंजो दीदार थो घुरी सो आमिना जे यतीम बच्चे मोहम्मद मुस्तफा जी मिल्क न तेरी आंख देखे मूसा न जिस्मे अंबिया देखे मुझे देखे तो है मूसा मोहम्मद मुस्तफा देखे मुझे देखे तो है मूसा मोहम्मद मुस्तफा देखे। ए मूसा जेकॾहिं मूंखे ॾिसंदो त मुंहिंजो हबीब मदीने वारो सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो राए रब्बी फी अहसन सूरतिन मूं पंहिंजे परवरदिगार खे ॾिठो पर ज़ोर सुहिणी सूरत में। इन्नल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल अल्लाह जमील सोहणो आ हसीना ऐं हुस्न खे पसंद बि कंदो। पर ॿुधो जेको असांजे ज़हन में अचे न त अलाह कीअं हूंदो हीअं हूंदो हूअं हूंदो इहो जेको असांजे ज़हन में अचे अलाह उन खां वराउल वरा वराउल वरा असांजो ज़हन असांजो सम्झ असांजी बसारत बसीरत असांजो अकुल फहम इदराक कशफ मुकाशफो मुराकबो उन शइ जो तसव्वुर बि नथो करे सघे। हो अल्लाह जो हुस्न बेमिसाल जे ॾिठो त मदीने वारे वीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम आजरी रिवायत आने थो त हजरत अब्दुल्ला बिन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह हजरत उमर जो पुत्र हजरत अब्दुल्ला उन्हें इब्ने अब्बास का पूछो त हल रा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बहु अज़्ज़ व जल। इब्ने अब्बास तू मुस्तफा करीम जो सोट भी आहे कुरान जो मुफस्सिर भी आहे ॿुधाए त मदीने वारे साईं मेराज वारी रात अल्लाह के ॾिठो हुयो। सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन उमर पूछो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का त ॿुधाए त मदीने वारे साईं हल रा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बहु छा मदीने वारे साईं पंहिंजे रब खे ॾिठो हो। काल इब्न अब्बास नाम हा मदीने वारे साईं रब खे ॾिठो हुयो रब खे ॾिठो हुयो। हिकिड़ो मुला तकरीर पियो करे नेट ते चए पियो त तव्हां गुमराह आहियो गुमराही जी ॻाल्हियूं था फैलायो अलाह खे कीअं ॾिठो मदीने वारे साईं न ॾिठो। मुंहिंजो हिननि हदीसुनि खे तूं काॾे कजे या त तोखे हथ धर्मी या ज़िद मुस्तफा जो शान सही नथो सघी
हाँ असा तो मुस्तफा जे शान में अगर का कमी हदीस मिले हुआ तो मनदा ऊपर शान मुस्तफा में ज़ईफ हदीस मिले तो बस ईमान असांजे ईमान के टेको मिली वेंदो आहे। हाँ सुभान अल्लाह। वो हजरत इब्ने अब्बास फरमाते हैं अब्दुल्ला बिन उमर बराबर मुझे लजपाल नबी मेराज वाली रात अल्लाह जो दीदार माणियो हुयो। वो वरी ॿियो सवाल कयई त कैफ़ रआहु भला अल्लाह के ॾिठई त कीअं ॾिठई। हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो राहु फी रौज़तिन खदरा मिन दूनिही फराशुन मिन ज़हबिन अला कुर्सिय्यिन मिन ज़हबिन यहमिलुहु अर्बअतुन मिनल मलाइका। मदीने वाले साईं पंहिंजे रब खे ॾिठो हिकिड़ो सब्ज़ बाग़ हुयो बाग़ उनमें कुर्सी ते रब जो जलवो ज़ाहिर थियो। अल्लाह पंहिंजे हबीब खे पंहिंजे मुखड़े जो दीदार करायो पंहिंजे हुस्ने उलूहियत जो जलवो ॾेखारियो। कीअं हुयो हुजूर जन खां के पुछो त या रसूल अल्लाह तव्हां पंहिंजे रब खे कीअं ॾिठो। साईं जन फरमायो त नूरुन अन्ना अराह जीअं पियो ॾिसां जितो पियो ॾिसां त रुॻे नूर ई नूर जिता दिसा जे का दिसा जे तरफ का दिसा जितो निहारिया ओडो नूर ही नूर पियो नजर अचे। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं पंहिंजे रब जो जलवो मेराज जी रात ॾिठो। सुभान अल्लाह। इमाम हाजरी रिवायत आणे त हजरत इकरमा रज़ी अल्लाह तआला अन्हु जलीलुल क़द्र असहाबी हुयो। उने का के माण्हू पुछो त हल रआ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बहु छा मदीने वाले साईं पंहिंजे रब खे ॾिठो हो। एॾे मुड़े ध्यान कजो मुड़े ध्यान कजो। फमा ज़ाल यक़ूल रआहु 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 हत्तन कता नफ्सुहु। त हज़रत इकरमा पे चयो त हा ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो ऐसी तई जो साह खुटी पर चलंदो रहियो। न मञण वारनि जे लाइ आई तरबिया। इमाम अहमद बिन हंबल भी फरमाया ॾिठो हुई ॾिठो हुई ॾिठो हुई। हां सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं के रब करीम पंहिंजो जलवो ॾेखारियो। बगैर पर्दे जी बिना हिजाब जी ॾिठई त ज़रूर ॻाल्हियूं ॿोलियूं बि थी हूंदियूं। ज़रूर दीदार जो छो त गुफ्तार भी थी हूंदी न। तो हाणे उहा त राज़ जी ॻाल्हि आहे जिकड़ो मुहिब जाने पियो महबूब जाने खुदा जाने या मुस्तफा जाने कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। रब करीम पंहिंजे हबीब खे छा चयो हबीबन छा अर्ज़ कयो इन जे बारे में असां त क़यास आराई नथा करे सघूं सवाइ उन्हनि ॻाल्हियुनि जे जेके ख़ुदि मदीने वारे पाण अची जेके ॻाल्हियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधायूं त ही रब जी मुंहिंजी गुफ़्तगू थी। हिकिड़ी अहिड़ी रिवायत तव्हांखे मूंखे ॿुधाइणी आहे त उन मेराज वारे मौक़े ते जॾहिं गुफ़्तगू थी त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे छा फरमायो। ॿुधंदो त दादू वारा हियां ठरी ॿुधायांव हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ो त ॿुधायांव।
जेका रिवायत हाणे तव्हांखे ॿुधायां थो, इमाम तबरानी मुअज्जम सगीर में जिल्द ॿियो सुफ़ो नंबर 192 इहा रिवायत इमाम तबरानी मुअज्जम सगीर याद रखो जो त हदीस अहिड़ी आहे। मदीने वाले साईं जी रिवायत हजरत अब्दुल्ला बिन उकैम अल जुहनी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत तो करे तो मदीने वाले साईं फरमायो फऔहा इला अब्दिही मा औहा, तो वही कई मेराज वाली रात पंजे पाने के जेका वही करनी हुई उहा जेका मुंडे रब वही कई जेका मूसा गुफ्तगू कई जेको मूसा मुकालमो कयो उने मां हीअ तो हुई औहा इलैया फी अलिय्यिन सलासत अशिया। रब करीम मौला अली जे बारे में मुखे टे गालियूं फरमाई। मेराज वाली रात हिकड़ो खुदा है ॿियो मुस्तफा है जेका गुफ्तगू पई थे उन्हें गुफ्तगू में कुरान तो फरमाए फऔहा इला अब्दिही मा औहा, वही कई पंजे बाने खे जेका वही करनी हुई उन्हें वही में छा फरमाई ॿुधो, शिया बि ॿुधो, सुन्नी बि ॿुधो, देवबंदी बि ॿुधो, हर मकात में फ़िक्र वारा ॿुधो त रब छा फरमायो। छोके के सुन्नी भी यार रिवायत कोन ॿुधाई हूंदी तोखे के शिये बि ज़ाकिर भी यार रिवायत मुश्किल ॿुधाई हुजे अॼु ॿुध अली जे दर जो ग़ुलाम थो तोखे ॿुधाए। साईं फरमाइनि था तो मेराज वाली रात औहा इलैया फी अलिय्यिन सलासत अशिया, अली जे बारे में रब करीम मुखे टे गालियूं फरमाए। महबूब तुझी उम्मत जे अंदर तुझे बिरादर अली खे मां रब टिन शयुनि सां नवाज़ियो आहे। फी अलिय्यिन सलासत अशिया लैलत उसरी बी, ओ मेराज वाली रात ये टे गालियूं रब मुखे फरमायूं त अली इन्नहु सय्यदुल मोमिनीन, अली सभिनी मोमिनन जो सरदार, अली सभिनी मोमिनन जो, अली सभिनी मोमिनन जो, अली जी सरदारी वो मनदो जेको मोमिन हूंदो जेको ॻाल्हायो जेको अली जो शान उहो मनदो जेको अली मोमिनन जो सरदार जो अली मोमिनन जो व इमामुल मुत्तकीन। ॿी ॻाल्हि रब हीअ फरमाई त अली मुत्तकीनन जो इमाम, तक़वा वारा परहेज़गारी वारा जेके बि मुत्तकी आहिनि तुंहिंजी सारी उम्मत सारी उम्मत में अली मुत्तकीनन जो इमाम बणायो अथनि। वकायदुल हुर्रिल मुहज्जलीन, ऐं चिमकंदड़ चेहरे वारा। साईं फरमाइनि था मुंहिंजा उम्मती जॾहिं क़यामत में उथंदा त ईअं हूंदा जीअं पंज कल्याण घोड़ो ईंदो। पंज कल्याण घोड़ो छाखे सॾिबो आहे जंहिंजा चार सुंभ ऐं चेहरो अच्छो हुजे, बाक़ी बदन मुश्की आ या अच्छो आ या सेमुजा कारो आ कहिड़े ॿिए रंग जो आ, पर पंज उज़वा उन्हें जा चिमकंदड़ हुजनि, उन्हें जा सफेद हुजनि, उन्हें के सॾिबो आ पंज कल्याण घोड़ो। साईं फरमाइनि था त जीअं पंज कल्याण घोड़ो सभिनी घोड़नि में पधरो हूंदो आ, मुश्की कारा बगा घोड़ा उन्हनि में पंज कल्याण घोड़ो परे खां पधरो हूंदो। मुझी उम्मत क़यामत जे ॾिहाड़े उथंदी त पंज कल्याण घोड़नि वांगुर उन्हनि जा वुज़ू वारा पंज उज़वा, चेहरो, ॿ बाहूं, ॿ पेर, पंज ई उज़वा 24 जे चंड वांगुर रोशन। अली उन्हनि जो अॻवान हूंदो।
असा चौंदा सारो कायदे आजम मोहम्मद अली जिन्ना हवा ए बाबा ए तोमा असा इनके कायद सडींदा आहियूं पाकिस्तान वारन जो हे कायदा तुर्की वारा चवंदा असांजो मुस्तफा कमाल अता कायदा चीन वारा चवन था असांजो कायद माओ जे तुंगा मुंहिंजा दोस्तो परमा वारा चवंदा असांजो आग सांग सूची असांजो कायद हर कंहिंजा कायद जुदा पर सभिनी कायदनि जो कायद मौला अली मोमिननि जो कायद अली मोमिनन जो अगवान अली मोमिनन जो सरदार ऐं सरवान अगवान चो अली 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 मौला अली हैदर अली रहबर असांजो हुआ दिल पर असांजो हुआ अली अली मौला अली 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 मौला अली अन्या एक भी हदीस ओवरडोज तो कौन होती है ना सही नहीं दो ना जी भी हदीस बुधो ये हदीस इमाम तबरानी माजम कबीर जिल्द 22 सुफ़ो नंबर 200 यह सागी रिवायत मजमू ज़वाइद में इमाम हैसमी आंदी जिल्द 9 सुफ़ो नंबर 121 बिन्नी हदीस जे किताबन में रिवायत हदीस जो रावी हजरत अबुल हमरा खादिम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मदीने वाले साईं जो जुतिन खण वारो खादिम हुजूर जी हुजूरी में रहण वारो हुजूरी में असा भी तो सवाल कोया ना पर खिदमत में हुजूरी में रहण वाला चंद हुया हे जेको अबुल हमरा न हुजूर जे हुजूरी में रहण वारो मदीने वाले साईं जे वेठे खिदमत गुजारन मा के तो समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल लम्मा उसरी बी इन समाए मदीने वाले साईं फरमायो त जरे मुके मेराज जो सफर करायो वियो सैर करायो वियो आसमानन जो दखलतुल जन्नत मां मोहम्मद करीम जन्नत में दाखिल थे जन्नत में विस असा तो जन्नत जो गालियूं था ॿुधूं पिया मुस्तफा अखियुनि सां ॾिसी जन्नत घुमी साईं फरमाईंदा दखलतुल जन्नत फरअयतु फी साकिल अर्श मकतूबा साईं फरमाईंदा अर्श मुअल्ला अल्लाह ताला जल्ल शानु जो जेको अर्श उन्हें अर्श जे पेशन पे हिकड़ी इबारत लिखियल अल्लाह जे अर्श जी तेरे जन्नत में बस अल्लाह जो अर्श लिखो न अर्श ते लिखो पियो छा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अय्यतुहु बि अलिय्यिन व नसरतुहु अल्लाह का सवाल जो को भी बात जी लायक ना है मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे मोहम्मद जी मु मदद कई अली जे जरिए मोहम्मद करीम के साथी मददगार नसीर मददगार अली बनाए दिन में अर्शद लिखो सुभान अल्लाह
जन्नत में लिखो पियो अली जे शान जा मुनकर काडे भजंदे हां जे जन्नत में वञणो थई त पो अली जी विलायत मञणी पवंदी अली जो शान मञणो पवंदो अली जी असमत शान के तस्लीम करना पवंदो भला जे नथो मञी त पो तोखे जन्नत विशल नसीब थी जन्नत में रब छो लिखायो ॿुधाई दुनिया वारनि खे त ही घर उन्हनि जो आ जेके अलीअ जी विलायत अलीअ जे शान खे मञण वारा आहिनि पुट ॻाल्हि सम्झो मेराज वारी हा अञा हिकड़ी ॿी रिवायत बि पढ़ंदुसि जंहिंसां तव्हांजा याम न ठरनि पैसा मां भरे समझो था जे तव्हांजो याम न ठरे सुञण जो हेटे पुर वारा पैसा सब ॾींदो ॿुधंदो खीसे वारा बहादुर आहे घर में बहादुर आहे गाड़ी वारा बहादुर आहे ॿियो छा खपे ज़रूरत सवाई आहे ॿुधंदो हदीस हा हदीस है मुझे सोने नबी जो फरमान किताब जो नालो है किताब दीबार जिल्द सुफ़ो नंबर 22 उन्हें में रिवायत आने तो असहाबी सगोरवा असहाबी जो नालो है सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم لما أسري بي نظرت إلى العرش فإذا فريدة خضراء مكتوب فيها بقلم أبيض من نور حبیب نے فرمایا کہ میرا جواری رات जन्नत में दाखिल थियुसि नज़र तो इलल अर्श अल्लाह दे अर्श ते जॾहिं मुंहिंजी नज़र पई त अर्श ते मथां ॾिठुमि साए रंग जो बोरड नज़र हुयो साए रंग जो फरीदतुन खदरा मकतूबुन फिया बिकलमिन अबयद उन्हें साए रंग जे उन्हें चाट जे मथा नूर जे कलम सा सफेद रोशनी सा लिखल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक यहाँ ठहरो सच्ची बुधायो अली जी रिवायत पढ़े में तो खुश थियो अबू बकर जी रिवायत ते भी खुश थिया अली असांजी अखियुनि जो नूर अबू बकर असांजे अखियुनि जो नूर अली असांजे सिर जो ताज अबू बकर सिद्दीक असांजे सिर जो ताज अगे दादू ने ॿुधाए वियो हुसे त असांजी हिकड़ी अख अली आ ॿी अख अबू बकर हिकड़ी अख अली आ ॿी अख उमर आ हिकड़ी अख अली आ ॿी अख उस्मान आ अली के मञे उस्मान के न मञे त काणो आ काणो काणो हिकड़ी अख त ॿी न थसे अली के भी मञे अबू बकर के उमर के उस्मान के भी मञे इहो ॿिन्ही अखियुनि वारो नूर हां जेको साहबन के मञे ई न इहो रंधो आहे के ॿई अखियूं कोन्हनि न अहल बैतन के मञे न साहबन के मञे इहो अंधो आहे सचो उहो आहे जंहिंखे अलीअ सां बि प्यार नबी जे घराणे सां बि प्यार नबी जे असहाबनि सां बि प्यार चओ नबी जे असहाबनि सां बि हिकिड़ो नारो हणिजे नारो हणिजे हक़ चाहियो
अन्या हिकिड़ो ॿियो नारो हर सहाबी नबी अन्या ना ॾे चओ हर सहाबी नबी हर सहाबी नबी छिड़ विछड़ जी मज़ो नथो अचे हिकिड़ो हे फ़कीर नारो हणे जवाब तव्हां सभई हर सहाबी नबी हर सहाबी नबी हर सहाबी नबी हर सहाबी नबी सुभान अल्लाह साईं फरमाता अर्श मुअल्ला जे मथां सुभान अल्लाह साए रंग जो बोर सुभान अल्लाह अच्छे रंग जी निखत हुई मुस्तफा करीम पढ़ी आयो हां छा लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक अबू बकर जी सदाकत का तू किदे इनकार कंदे विचन था अबू बकर जो नालो मिटाइने कागजन ता बोर्डन ता इश्तिहारन ता चेन यारन जा नाला तो मिटाई अर्श ते पहुंच तुजो पीर कोन पहुंची तो केर रहे सके तो जिते रब लिखी चयो अबू बकर सिद्दीक जी सदाकत अल्लाह जे कलम सा अर्श मौला ते लिखियल उन जी सदाकत जो इनकार सवाए मरदूद जे सवाए बदनसीब बदबख्त जे ॿियो न कंदो असां सुञण जो ईमान आ त अबू बकर सिद्दीक अबू बकर हां मुंहिंजो सैयदना इमाम हुसैन आयो न करबला में तो मौला अली जा बच्चा बसाणो हुयसि सुभान अल्लाह गाजी अब्बास जी द गाल कयो था पर अबू बकर जी गाल कयो न अली जो पुट हो नालो अबू बकर अली जो पुट हो नालो उमर अली जो पुट हो नालो उस्मान इमाम हुसैन सा गड हुया हां पुटन ते नाला उन्हें जा रखबा ने जैसा मोहब्बत सुभान अल्लाह जैसा मोहब्बत हूंदी आ बच्चो साम्हूं ईंदो न उन नाले सां सॾबो त उहा यादि पई ईंदी सम्झो था न मूंखे हिकिड़ो पुट जा नालो रखियोमांसि मोहम्मद वरी ॿियो पुट जा उनजो नालो मोहम्मद रखियो अथमि टियों जा उनजो बि नालो मोहम्मद रखियो अथमि तो समझण जे लाइ हाणे टई मोहम्मद थी आहे हिकिड़े खे सॾींदा आहियूं मोहम्मद मिठल ॿिए खे वरी सॾींदा आहियूं मोहम्मद महदी टी खे सॾींदा आहियूं मोहम्मद जवाद पर नालो टिनी जो मोहम्मद शनाख्ती कार्ड में नालो टिनी जो मोहम्मद इहो नालो वणे थो न सुभान अल्लाह वणे थो चवां थो इहो नालो मुंहिंजे साम्हूं हुजे बचन ते ॿियो नालो हुजे वरी वरी वठां मुंहिंजो वात ठरे मुंहिंजी ज़बान ठरे सुभान अल्लाह अली जो नालो रखियो पंहिंजे पुट जो नालो अबू बकर त सोचे सम्झी रखियो हूंदई न बाबे मदीनतुल इल्म मां सही अली खान अली आ न अली अली आ हैदर हैदर शेर खुदा है बाबे मदीनतुल हिकमत अना मदीनतुल हिकमत वाली युर बाबो साईं फरमाता मां हिकमत जो शहर आया अली उन्हें जो दरवा सुभान अल्लाह हिकमत जे मालिक जे बच्चन जो नालो अबू बकर रखियो उमर रखियो उस्मान रखियो त जरूर का गाल सोचे रखी हूंदी न हां ओ मिठा त असां जी मोहब्बत असां जो प्यार मदीने वारे साईं खुद सेखारियो आहे हुजूर जे असहाब चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हदीस बुध तो जाए ये रिवायत इमाम बहकी शोबो ईमान में आंदिया इमाम अहमद पदे मुस्नद में आंदिया या रिवायत इमाम सुयूती खसाइसुल कुबरा में आंदिया हजरत समूरा बिन जुंदब रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाया था
नबीउल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रअयतु लैलत उसरियती उहा रात जंहिंमें मूंखे मेराज करायो वियो उन मेराज वारी रात हलंदे सफ़र कंदे हिक जाइ तां गुज़रियुसि रजुलन यसबहु फी नहरिन व युल्कमुल हिजार हिकिड़े माण्हू खां मुंहिंजो गुज़र थियो रत जी बदबूदार रत जी नहर पई वहे उन में ॿुॾे ये ॿाहिरि निकिरण जी कोशिश करे त किनारे ते मलाइक बीठा उनखे पत्थर हणन त वरी ॿुॾी वञे अबा हिकिड़ो हूंदो आहे रत ॿियो वरी टुशो ऐं गंद फटनि मां निकिरंदो आहे न बदबूदार उन जी नहर पई वहे गंदगी जी नहर पई वहे उन में हिकिड़ो माण्हू ॿुॾे ॿाहिरि निकिरण जी कोशिश करे त मलाइक उनखे पत्थर हणन रसूल अल्लाह ही वो माण्हू आहे जेको ब्याज खाईंदो हुयो ब्याज खाईंदो हो ब्याज कंदो आहे गिलाज़त आहे बदबू आहे उहा जेको दुनिया में या गंद हराम खाए थो आख़िरत में उनजी इहा सज़ा आहे मदीने वारे साईं फरमायो मूंखे ॾेखारियो वियो जेको उन रत में गंद में ॿुॾे पियो ॿाहिरि निकिरी न पियो सघे चयो वियो या रसूल अल्लाह ही माण्हू आहे जेको ब्याज खाईंदो हुयो अॻे वाणिया ब्याज वठंदा हुआ हाणे मुसलमान बि लही पिया व्याज खे गुनाह नथा सम्झनि व्याज खे गुनाह नथा सम्झनि यादि रखो मुसलमानो हिकिड़ो रुपयो व्याज जो जे घर में थो अचे उन घर मां ख़ैर बरकत अमन आफ़ियत मोकिलाए घर के ॿ दरवाज़ा आहिनि न हिकिड़े घर मां व्याज जो रुपयो दाख़िल थींदो ॿिए घर में ॿिए दर में जा बरकत वेंदी ख़ैर वेंदो अमन निकिरी वेंदो आफ़ियत निकिरी वेंदी व्याजी उथंदो न क़यामत जे ॾियारे व्याजी उनजी शिकिल खिंज़ीर जहिड़ी हूंदी पलीत जानवर जहिड़ी हूंदी साईं फरमाइनि था त ॿिनि माण्हुनि सां अलाह फरमाए थो मां रब जंग कंदुसि ॿिनि माण्हुनि सां हिकिड़ो उहो जेको ब्याज थो खाए इन सां अलाह जंग कंदो ॿियो उहो माण्हू जेको आज़ाद इंसान खे पैसनि ते खपाए न्याणी आज़ाद आहे न न्याणी बचो आहे उनखे पैसनि ते विकिणे पैसनि ते खपाए न्याणियुनि खे पैसनि ते विकिणे कल्ह टियों ॾींहुं मूं वटि हिकिड़ो वाक़ियो आयो मस्जिद में ॿिनि धुरियुनि जो पाण में ॻाल्हि ॿोल माइटी ॾे वठि कई हुन संग हुनखे ॾिनो हुनखे ॾिनो छोकिरी नंढी हुई चई तूं न ॾींदे मूंखे मुंहिंजी छोकिरी वॾी आहे मूंखे वठी ईंदो मूंखे न ॾींदे मूं हुनखे चयो बाबा तूं ॾींदे चईसि मां वाइदो थो ॾियां मस्जिद में तव्हां मुंहिंजा ज़ामिन पोइ मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां न्याणी ॾींदुसि वॾी थींदी जहिड़ी जवान थींदी ॾींदुसि मूं हुनखे चयो परी धुर खे ॿई वेठा हुजनि मस्जिद में मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे मूं चयो मां हिन जो ज़ामिन मां थो पोवां ही तोखे जीअं न्याणी जवान थींदी मुंहिंजे ज़बान ते एतबार कर मां चई त तोखे दस्तावेज़ मां लिखी थो ॾियां ही न्याणी तोखे ॾींदो जंहिं ॾींहुं बालग थी इहो फ़ैसिलो थियो ॿिन्ही खे भाकुर पारायासीं मां मोटी आयो आहियां मूंखे ॿिए ॾींहं ते फोन आई आहे त उहा छोकिरी 5 लख में खपाए छॾी 5 लख रुपए में उहा छोकिरी ॿिए खे खपे पैसनि ते ॾिनी 2 लखनि में धीउ खपाई ॿिए वरी चयो मां 3 लख थो ॾियां हू छुटो वरी 3 लख वारे खे ॾेई छॾी रका बकरी आहे का में आहे का ढगी आहे ॿोली थी लॻे पई पैसनि ते थी विका में पई न्याणी को शर्म न आहे हया न आहे ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो ख़ौफ़ दिलनि मां निकिरी वियो आहे साईं फरमाइनि था जेको न्याणी खे खपाए पैसनि ते विकिणे थो क़यामत जे ॾियारे उथंदो अल्लाह फरमाए थो मां हिन सां जंग कंदुसि जैसा रब जंग करे खटंदो या हराईंदो ॻाल्हायो न्याणियूं जवान वेठियूं आहिनि उथारनि नथा साल थी विया 6 मथा थी विया
पाकिस्तान में रिपोर्ट आई आ, पाकिस्तान जी हिकिड़ी सर्वे टीम में रिपोर्ट ॾिनी आहे त हिन वक़्तु 80 लख औरतूं पाकिस्तान में अहिड़ियूं आहिनि जिन जा मथा अछा थी विया आहिनि, शादी न थी आहे। 80 लख औरतूं, 80 लख औरतूं जिन जे मथनि में चांदी अची वई आहे, पीउ परणाइनि नथा। मां हिकिड़ी जाइ ते वियुसि, जलसो हुजे, तकरीर कयो में हिकिड़ो हेतिरो ॿारड़ो हुजे नंढड़ो मूंखे चिठी ॾेई हलियो वियो। चिठी मुंहुं खोले पढ़ी, उन चिठी में लिखियलु हुयो त दिलबर साईं असां हिन ॻोठ जूं न्याणियूं तव्हांखे ख़त थियूं लिखूं, तव्हां तकरीर जे लाइ आया आहियो, तकरीर वाइज़ कंदो, तव्हांजी ॻाल्हि माण्हू मञनि था, ॿुधनि था, तव्हांजे ज़बान में अलासीं असर रखायो आहे। ख़ुदा जे वास्ते असांजे पीअरुनि खे नसीहत कयो त असांखे उथारियो। उन चिठी में लिखियल हो त हिन ॻोठ में 70 न्याणियूं वेठल आहिनि जेकी जवान थी वियूं आहिनि, तन जे मथनि में अछा पइजी विया आहिनि, असांजा पीअर असांखे उथारियो था। न्याणी जो छा करे? पीउ तोखे हया नथो अचे, न्याणी छा चवे इन खां वधीक? ओ ता अल्लाह जो खौफ रखो, न्याणी जवान थिए त उथारियो, हराम न खाओ, पैसनि ते न्याणियूं न खपायो, व्याज न वठो, हलाल खाओ, बच्चनि खे बि हलाल खारायो। जेको हलाल खाईंदो न उन जा बच्चा बि फर्मा बरदार अदब वारा थींदा। जेको हराम खाइण वारो आहे उन जो औलाद अणसुधियो बेफरमान, उन जो औलाद उन जे गले खां छिकींदो, उन खे माण्हू कढण वारो इहो बेहया औलाद तॾहिं पैदा थो थिए जो उन खे खाधो हराम जो तो पेट में। हबीबन करीमन फरमाया त जेको जिस्म हराम खाधे ते पलबो आहे उन जी जाइ जहन्नम जी बाहि में आहे। मन अकल लुकमतुन मिनल हराम, जेको हराम जो हिकिड़ो गिरह तो खाए, 7 आसमान जा मलाइक उन ते लानत था वसाए। जैसी ते वो गिरह हजम न तो थिए तेसी ते उन ते लानत थी वसे। ओ मुसलमानो, हलाल खाओ, बच्चन के हलाल खारायो। साईं फरमाइन था शबे मेराज मूं उहे माण्हू ॾिठा जेके इन गंद में ॿुॾनि पिया, मलाइक उन्हनि खे ॿाहिरि निकिरनि पिया ॾियनि। मूं पुछो ये केर आहिनि? फ़कील ली आकिलु रिबा, या रसूल अल्लाह ये ब्याज खाइण वारा आहिनि, अॼु इन्हनि खे इहो अज़ाब मिली रहियो। ओ मुसलमानो, हलाल खाओ, नेकी जे रस्ते ते हलो, हुजूर जे असहाबन सां प्यार रखो, हुजूर जे अहल बैत सां प्यार रखो, नबी जे सुन्नत ऐं शरीयत सां प्यार रखो, सोने नबी जे दीन ते अमल कयो, तव्हांजी दुनिया बि आबाद, आख़िरत बि आबाद। रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, रब शाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां शेर दादू हज़रत अल्लामा अब्दुल वहीद के खुशामदीद चवां थो। साईं जूं ख़िदमतूं नाक़ाबिल फ़रामोश आहिनि। इंशाअल्लाह दादू साईं के अरसे दराज ताईं यादि रखंदी। अल्लाह साईं जो सायो दादू ते ता देर क़ाइम दाइम रखे। मसलक जे लाइ जेका हिननि जी ख़िदमत आहे, अल्लाह करीम उन्हनि खे उन्हनि जो दुनिया में बि आख़िरत में बहितर बदिलो अता फरमाईंदो। ऐं असांजे इल्म जो शहर मौलाना मुफ्ती साहब, अल्लाह हिननि जे इल्म में अमल में इज़ाफ़ो फरमाईंदो। हे असांजे सिंध जी सूंह अथव। पंहिंजे आलमनि जी इज़त कयो, पंहिंजे आलमनि सां मोहबत रखो। आलमनि जा सत में सत मिले त लबैक चई हाज़िर थियो। हे आलिम तव्हांखे मुस्तफ़ा करीम जी कचहरी में वठी वेंदा। अल्लाह करीम जल शान असांखे चल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद वअला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह हिन पूरे मुजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हज़रत मखदूमुल औलिया बहरान साईं जे सदके संदन उर्स में आयल सारी जमात के शादो आबाद रखना। उन्हनि जे दरगाह जे ख़िदमत गुज़ारनि खे शादो आबाद रखना। हे मुंहिंजा
मुझा मौला जेकी उनके उर्स में हाजिर थिया उन्हनि सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर कया। मुझा मालिक मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी में जियार सोने नबी जे ग़ुलामी वारो मौत नसीब फरमा। बुराइयों का बचा, बेफरमाइयों का बचा, मसियतों का बचा। या अल्लाह वो कम करा जिनमें तू राजी, तुझे हबीब राजी हो जे। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आप ले साहब जाके दुआ करिए।